अॻिते वधंदे भी अहम ख़बर मिठी मां शेयर कंदासीं, जिते सिविल अस्पताल में इलाज दौरान नौजवान फोत थी वियो आहे। फोती नौजवान सुनील कुमार जे वारसनि पारां डॉक्टरनि ते गफ़लत जो इल्ज़ाम मड़ियो आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे त मिठी जी सिविल अस्पताल में इलाज दौरान नौजवान फौत थी वियो आहे। फौती नौजवान सुनील कुमार मेघवाड़ जे वारसनि डॉक्टरनि ते गिफ़लत जो इल्ज़ाम हयो आहे। नौजवान जो लाश रखी कश्मीर चौक ते एहतजाजी धरणो हयो पियो वञे। तफ़सील मालूम कंदासीं मिठी मां एजाज़ बजीर खां। जी एजाज़, वधीक छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी एजाज़, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सिविल अस्पताल मिठी में सिविल सर्जन ऐं डॉक्टरनि जी लापरवाही सबबि हिकु ॿियो वधीक गोबरू नौजवान जेको आहे सुनील कुमार 19 साला वक़्तु मेवाड़ा पोस्ट मुरादली जो रवासी जेको आहे उहो तड़पी फौत थी वियो। उनखां पोइ उनजा वापस जेके आहिनि उनजो लाश खणी कश्मीर चौक मिठी जेका आहे उन ते रखे शमैनूं लॻाए उते एहतिजाजी धरणो हणी छॾियो आहे। धरणे हणण खां पोइ तव्हांखे ॿुधायां त सरकारगंज ज़िले जी सिविल सोसाइटी मुसलसल जेका आहे तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल 5 ॾींहं अॻु में एहतिजाज कयो पिए सिविल सर्जन ख़िलाफ़। छाकाणि साफ़ जियार चुने जो भाउ गुलशन चुने जो जेको आहे उहो बि डॉक्टरनि जी लापरवाही सभु तड़पी फौत थी वियो। तंहिंजे करे वापसनि सिविल सोसाइटी जे अॻवाननि सभई माण्हुनि जेको आहे उहो लाश रखी धरणो हणी छॾियो आहे। हुननि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे जेका सिविल अस्पताल मिठी जी इंतज़ामिया जेका आहे उहो मक़ामी चूंडियल नुमाइंदा जेके आहिनि उन सां मुलवस बणियल आहिनि। तंहिंजे करे उन सिविल सर्जन गुलमुनी विस्तो जेको आहे उनखे हटाए ऐं डॉक्टरनि पारां जेका लापरवाही करे रोज़ाना असांखे महसूम ॿारनि जा या वरी महसूम जेके नौजवान आहिनि गबरू उन्हनि जा असांखे लाश जेके आहे उहो लापरवाही करे उनखे मारे असांखे न वञनि था। तंहिंजे करे हुननि जो एहतिजाज जेको आहे उहो अञा ताईं जारी आहे। ऐं सभई जेके शहरी तव्हांखे ॿुधायां त उनखां अलावा मुख़्तलिफ़ मेघवाड़ बरादरी जा जवान जेके आहिनि उहो बि धरणे में शरीक आहिनि। जुनत जा बरादरी जेका आहे उहा बि शरीक आहे। उनखां अलावा सिविल सोसाइटी जा जवान लजपत सुराणी ओबायो उनजो नंदलाल शर्मा घनश्याम माली उनखां अलावा ॿिया साहबी बरादरी जेका आहे उनमें खटाऊ जानी ऐं ॿिया मुख़्तलिफ़ जेके आहिनि साहबी साजिद वज़ीर ॿिया जेके आहिनि उहो गुलज़ार वठो उहो शरीक आहिनि। हिननि जो हिकु ई मुतालबो आहे छाकाणि ही न रुगो जेके वारस आहिनि उन्हनि पारां एहतिजाज कयो पियो वञे, पर ही सॼी सिविल सोसाइटी जेका आहे उहा मुसलसल 5 ॾींहं अॻु में बि हिकु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जंहिंजे करे उन पारां अॻु में ई एहतिजाज जो ऐलान जेको आहे उहो कयो वियो आहे। एहतिजाज जेको आहे अञा ताईं जारी आहे। हिननि जो मुतालबो आहे डैमेज खे हटाए ऐं डॉक्टर जेके लापरवाही कई आहे उनजे ख़िलाफ़ कार्रवाई करे केस चूसे वञे तेसिताईं ही धरणो जारी रहंदो। तव्हांखे ॿुधायां धरणो जेको आहे गुज़िरियल 3 कलाकनि खां लॻियल आहे ऐं अञा ताईं धरणो जेको आहे। वरी महिरबानी अवां जी एजाज़ अपडेट करण लाइ।